little time to waste. The country needs us to move on from the polarization so common now to contemporary politics. This joint house must play a leading role in the rebuilding public confidence in the parliamentary process and establish a foundation for the uninterrupted sustainable development of our nation. इख्तिलाफ़ रखी नथा हली सघूं, मुल्क खे सियासी बहरान मां कढणो पवंदो। मुल्क खे अकुलमंदी ऐं मज़बूती जी ज़रूरत आहे। असां वटि वक़्तु घटि आहे। असांजे एजेंडा ऐं ख़्याल ई मुल्क खे मज़बूत बणाईंदा। अहिड़ो सियासी माहौल जोड़णो पवंदो जंहिंमें सभिनी जी ज़रूरतुनि खे पूरो करे सघिजे। मुल्क खे अॻिते वठी वञण लाइ विरहाङे जी सियासत छॾणी पवंदी। सदर आसिफ अली ज़रदारी जो पार्लियामेंट जे गॾियल इजलास खे ख़िताब चयाईं, हुकूमती निज़ाम में सुधारा आणे महांगाई ख़तमु कई वञे। गॾिजी चैलेंजिस खे मुंहुं ॾेई सघिजे थो। पार्लियामानी निज़ाम जे एतमाद लाइ ॿिन्ही ऐवाननि खे गॾिजी कमु करणो पवंदो। इख़्तिलाफ़नि खे गॾिजी हल करणु घुरिजे। आर्मी चीफ जनरल सैयद आसिम मुनीर सां तुर्क फ़ौज जे चीफ ऑफ जनरल स्टाफ जी मुलाक़ात में गॾु दिलचस्पी, दिफ़ाई तरबियत, इलाक़ाई अमन इस्तेहकाम खे हथी ॾियण ते ॻाल्हियूं कयूं वयूं। ISPR मूजिबि मुलाक़ात दौरान ॿिन्ही मुल्कनि विच में मज़बूत लाॻापनि जो एतिराफ़ कयो वियो। आर्मी चीफ जो ॿिन्ही मुल्कनि जे हथियारबंद फ़ौज विच में सहकार वधाइण जी ज़रूरत ते ज़ोर ॾिनो। तुर्क फ़ौज जे सरबराह इलाक़ाई अमन ऐं इस्तेहकाम लाइ पाकिस्तान जी कोशिशुनि खे साराहियो। इस्लामाबाद जी एहतिसाब अदालत में नूरियाबाद पावर प्लांट रेफरेंस जी ॿुधणी सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह अदालत में पेश। ॿुधणी 26 जून ताईं मुलतवी। वॾे वज़ीर मुराद अली शाह मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त अदालत जॾहिं बि घुराए थी हू अची वञनि था। हू नैब बाबति घणो कुझु चई चुको आहे। अञा छा चवे। सिंध में कणिक जी पैदावार 40 लख टन खां मथे आहे। निगरान हुकूमत कणिक इम्पोर्ट कई, जंहिं करे क़ीमत जो मसइलो आहे। कोशिशि आहे त हारियुनि खे फ़सुल जो मुनासिब अघु मिले। सुप्रीम कोर्ट ऐं हाई कोर्ट जे जजिस जूं ख़ाली जायूं भरण तरजीह आहे। ख़्वाहिश आहे त सुप्रीम कोर्ट मुकमल थी वञे। जजिस जी मुक़ररी खे अॻु हाई कोर्ट रूल्स में तरमीम ज़रूरी आहे। चीफ जस्टिस क़ाज़ी फ़ाइज़ जो सुप्रीम कोर्ट लाहौर हाई कोर्ट रजिस्ट्री में सुप्रीम कोर्ट बार खे ख़िताब। जीअं तरमीमुनि लाइ जस्टिस मंसूर अली शाह जी सरबराही में कमेटी क़ाइमु कई वई आहे। जजिस जूं मुक़ररियूं मौजूदा तरीक़ेकार सां कजनि या नए रूल्स तहत उन ते धुरियुनि सां ॻाल्हायो वेंदो। अॻूणे वफ़ाक़ी घरू वज़ीर एहसन इक़बाल जो फैज़ाबाद धरणे बाबति नओं इंकिशाफ़। पंहिंजे बयान में एहसन इक़बाल चयो आहे त तहरीक लब्बैक सां मुआहिदो पहिरियां कयो वियो। उन वक़्त जे वज़ीर आज़म शाहिद काकान अब्बासी खे बाद में ॾेखारियो वियो। तॾहिं के वज़ीर आज़म मुआहिदो ॾिठो त हुन एतिराज़ कयो। शाहिद काकान अब्बासी खे ॿुधायो वियो हो त मुआहिदो थी चुको आहे। उन ते सयूं बि थी वयूं। हाणे उन खां पोइ ते नथो वठी सघिजे। वफ़ाक़ी घरू वज़ीर मुद्दे ख़ारिज सुञाणप कार्ड ते जारी मोबाइल सिम्स बंदि करण जो हुकुम ॾेई छॾियो। मोहसिन नक़वी इस्लामाबाद में नादरा हेडक्वार्टर जो दौरो कयो। वफ़ाक़ी घरू वज़ीर नादरा अख़्तियारनि खे हिदायत ॾिनी त पैदाइश, मौत, निकाह ऐं तलाक जे सर्टिफिकेटनि लाइ आसान सिस्टम यूसीज ऑफिसनि जे सहकार सां मुतारिफ़ करायो वञे। शहरनि जी डेटा जी मुकमल हिफ़ाज़त खे यकीनी बणायो वञे। सरकारी सतह ते पहिरियों भेरो वैसाखी जो ॾिणु मल्हायो पियो वञे। पाकिस्तान में सभिनी मज़हबनि खे पंहिंजा मज़हबी ॾिण मल्हाइण जी आज़ादी आहे। नवाज़ शरीफ़ चवंदो आहे त पाड़ेसरनि सां झगड़ो न करियो। पंजाब जी वज़ीर आला मरियम नवाज़ जो करतारपुर में वैसाखी जी तक़रीब खे ख़िताब। संदसि चवणु आहे त हू वैसाखी जो ॾिणु सिख कम्यूनिटी सां गॾु मल्हाइण ते ॾाढी ख़ुशि आहे। जेको रस्तो खोलण जो चयो वियो उन बाबति हुकुम ॾेई छॾियो आहे। नाणे वारे वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जी अमरीकी परॾेही खाते जे उहिदेदार डोनाल्ड लू ऐं एलिज़ाबेथ हॉरिस सां मुलाक़ात में मुख़्तलिफ़ शोबनि में अमरीकी सीड़पकारी जे मौक़नि जी निशानदेही कई वई। पाकिस्तानी ऐं अमरीकी लाॻापनि खे वधीक मज़बूत बणाइण लाइ वाशिंगटन जे अज़म खे वर्जायो वियो। मोहम्मद औरंगज़ेब जो चवणु आहे त टैक्स बुनियाद वधाइण, तवानाई जी शोबे खे हमवार करणु ऐं निजकारी तरजीह आहे। मुल्क में सीड़पकारी पाकिस्तान जे दुश्मननि खे हज़म न थी रही आहे। 9 मई जा हमलो कंदड़ अॼु मुल्की मुफ़ाद ते हमलेआवर आहिनि। मुल्की मुफ़ाद ख़िलाफ़ ॻाल्हाईंदड़ पाकिस्तान जा दुश्मन आहिनि। सुद समा वारे वफ़ाक़ी वज़ीर अता तारणी जो इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हियूं। चयाईं पंहिंजे सियासी मुफ़ाद अना खे मुल्की मुफ़ाद ते तरजीह ॾियणु मुज़मत जोॻो ऐं अफ़सोसनाक आहे। PTI पहिरियां मुल्की मुफ़ाद ख़िलाफ़ बयानु ॾिनो, पोइ उन खां लातालुकी जो इज़हार कयो। इहो PTI जो पुराणो वड़ आहे। हुकूमत जो सभ खां अहम मक़सदु सीड़पकारनि खे सहूलियत फराहम करणु आहे। SIFC तहत परॾेह मां सीड़पकारी अची रही आहे।
हैदराबाद में सिंध चीफ सेक्रेटरी सैयद आसिफ हैदर शाह जी सदारत हेठि 7 इंडस हाईवे बाबति इजलास कयो। इंडस हाईवे ते तामीराती कम में देर सबब हादसा मामूल बणियल आहिनि। वॾो वज़ीर इंडस हाईवे बाबति वज़ीर आज़म सां ॻाल्हाए चुको आहे। इजलास खे ख़िताब करे चीफ सेक्रेटरी चयो त इंडस हाईवे ते थींदड़ हादसनि ते गिणती जो इज़हार करे चयो त 2019 खां हेल ताईं 97 हादसनि में 115 माण्हू फ़ौत ऐं 317 माण्हू ज़ख़्मी थिया आहिनि। इजलास में NHA अमलदारनि डबल रोड बाबति ब्रीफिंग ॾींदे चयो त इंडस हाईवे जो कमु जून 2024 ताईं मुकमल थी वेंदो। मोटरवे अमलदारनि चयो त इंडस हाईवे ते 10 ख़तरनाक मोड़ आहिनि जंहिं करे हादसा पेश अचनि था। बलूचिस्तान के मुख़्तलिफ़ इलाइक़नि गवादर पिसनी लौशकी ऐं बारखान में बरसात ठही वारा इलाइक़ा पाणी ढची विया। रेस्क्यू टीमूं सिविल इंतजामिया इमदादी कार्रवाइनि में रुधल। मकरान कोस्टल हाईवे ते पुल टुटी पई। हाईवे ॿिनि हंधनि तां बंदि। गवादर ऐं मकरान जो कराची सां ज़मीनी राब्तो कटिजी वियो। केपी में बरसातुनि सबबि 33 माण्हू फ़ौत, 46 ज़ख़्मी। बेतियूं ऐं चितियूं करण सबबि 1900 घरनि खे नुक़सान रसियो। कराची में तेज़ बरसात जो ख़तरो टरी वियो। मौसमियात खाते अॼु ऐं सुभाणे सिंध जे सामुंडी पट्टी में हल्की बरसात जॻह कढी करे छॾी। कराची जे नाज़िमाबाद ड्राइविंग लाइसेंस ब्रांच में रिश्वत एवज़ लाइसेंस ठाहिण जो इंकशाफ। एजेंट जे लाइसेंस ठाहिण लाइ ॻाल्हि ॿोल वारी ऑडियो वायरल। 7000 रुपया ॾियण जी सूरत में लाइसेंस घर वेठे मिली वेंदो। रक़म में ब्रांच जा आला ऑफिसर भी हिसेदार आहिनि। एजेंट जो एतराफ़। अगवाणी भरिसां डेरा सरकी थाणे जी हद मां ठुलवासी रिक्शा ड्राइवर अगवा। हथियारबंद इंडस हाईवे तां ठुल जे करीमाबाद पाड़े जे रहवासी निसुर रहमान बिरोही ऐं रशीद जाफ़री खे अगवा करे खणी विया। पुलिस पारां मुख़वी रशीद खे मुक़ाबले बाद बाज़ियाब करण जी दावा। टंगवाणी तालुके मां 3 ॾींहनि अंदरि अगवा थियण जो अंग ज़ाहिर थी वियो। गंबट में CIA पुलिस की कार्रवाई। विगो गाड़ी में 15 किलो हीरोइन हथ। पुलिस जो चवण है ॻुझी इतला ते क़ौमी इशारा ते कार्रवाई करे हीरोइन हथ कई वई। ड्राइवर हयात मेंगल गिरफ्तार। एक्साइज वारी सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून पारां कामयाब कार्रवाई करण ते खैरपुर पुलिस शाबाशी ॾींदे चयो त मंशियात के ख़ात्मे लाइ समूरा इदारा पुरज़म आहिनि। अवाम इदारनि जो साथ ॾियनि।